सिंध जे तालीमी इदारनि जे अंदरि पहिरियों दफ़ो स्पेलिंग बी जो मुक़ाबलो हैदराबाद जे ख़ानगी तालीमी इदारे में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें निगरान तालीम सिंध मिस राना हुसैन महिमान ख़ासि तौरु शिरकत कई ऐं डायरेक्टर रफ़िया मल्हा प्राइवेट कॉलेजिस ऐं स्कूल पिणु शिरकत कई। इन मौक़े ते निगरान तालीम वज़ीर मिस राना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इहा मूंखे ख़बर आहे त सब डायरेक्टर जागी चुका आहिनि। स्कूलनि जी हालत ॾाढी ख़राब आहे, ख़बर नाहे करप्शन किथे थी आहे ऐं कीअं थी आहे। हुन चयो त इंफ्रास्ट्रक्चर सही नाहे। हुन चयो त हिकु माण्हू एजुकेशन डिपार्टमेंट नथो हलाए सघे, हर उस्ताद जे पोयां ई तालीम आहे। अगर उस्ताद बहितर हूंदो त तालीम बहितर थी सघे थी। हुन चयो त ख़ैरपुर तालुके जे अंदरि मुक़रर डायरेक्टर जे ख़िलाफ़ शिकायत मिलण ते असां उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। हुन चयो त मां चाहियां थी त जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि जे अंदरि बि अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद कराया। मां मुबारकबाद ॾियणु चाहियां थी हयात पब्लिक स्कूल ऐं कॉलेज जी इंतज़ामिया खे जंहिं हिन क़िस्म जो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। मां अनाउंस करियां थी त जनवरी में स्पोर्ट्स जा प्रोग्राम पिणु कराया वेंदा, जॾहिं त मुक़ाबलनि में पोज़ीशन खणंदड़ ॿारनि खे शील्ड पिणु ॾिनियूं वेयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची